कराची के सिंध खां धार करण खिलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि पारां अल्लाहवाला चौक खां प्रेस क्लब मसूबरी ताईं एहतिजाजी रैली कढी आहे। अचो त काश न्यूज़ पारां हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं। अया साहब मुज़ाहिरनि जो कॉल ॾिनो आहे ऐं सिंध के वफ़ाक़ जे कराची के वफ़ाक़ जे हवाले करणु ऐं असांखे कतई सिंध के वफ़ाक़ जे हवाले करणु सिंध जा माण्हू बर्दाश्त न कंदा ऐं सिंध जे माण्हुनि जनरल ज़िया जो मुक़ाबिलो कयो आहे, जनरल मुशर्रफ जो मुक़ाबिलो कयो आहे ऐं कालाबाग डैम ठहण न ॾिनो आहे ऐं सिंध जे वहदत ते वार जे हर साज़िश ख़िलाफ़ सिंधी माण्हुनि ॼमी मुक़ाबिलो कयो आहे ऐं ही कहिड़ियूं नाटकूं पिया कनि। ही कीअं असांजे कराची जेको असांजो दिलि आहे उहो असांजे सिंध खां जुदा कीअं कंदा। ठहण खां वठी सिंध ऐं ख़ासि तौर ते कराची खे धार करणु, उनखे वफ़ाक़ हवाले करणु ऐं उन जे हवाले सां साज़िशूं थींदियूं रहियूं आहिनि। छाकाणि जो कराची जेको आहे उहो सॼे पाकिस्तान खे रिवेन्यू जनरेट करे ॾिए थी। त जेकॾहिं कराची जेको आहे, जेकॾहिं सिंध जे अवाम जी उहा जेका मिल्कियत करार ॾिनी वञे हिन वक़्तु बि असांखे उनजी ख़बर न आहे। जेकॾहिं सिंध जे अवाम खे हिन वक़्तु बि तकिड़ो असां जेकॾहिं इहो ॿुधाए वञूं ऐं साईं जेका ॻाल्हि कई त उनजो नतीजो तमामु घणो ख़तरनाक निकिरंदो। एहतिजाज पिया करियूं। ॿिए मरहले में असीं हिकिड़ो ॾींहं जो हड़ताली कॉल ॾींदासूं। पोइ बि जेकॾहिं बाज़ नथा अचनि 3 ॾींहंनि जी कॉल कंदासूं। पोइ बाज़ नथा अचनि त सॼे पाकिस्तान ऐं सॼी सिंध जे मुआब वतन धुरियुनि सां मिली उन्हनि सां मुशावरत करे अण ऐलानियल मुदे ताईं सॼी सिंध खे असीं ब्लॉक कंदासीं।